मोलाई बगल बाजे मोहनरा छोरा शायरी में त रीवो गार्डन जा ज़िक्र करे करे असांजा नौजवान करे छॾिया अथई। पाण वरी चिंगची रक्शे ते चढ़ियो वतो आई मोबिल जे दॿे मोहनरा। मन हेतिरा साल तूं सिंध जी अवाम खे उबतियूं सुबतियूं शायरियूं ॿुधाए करे चरियो कयो थी। बीह हिते अॼु तुंहिंजी डंडन सां थोरी डेकोरेशन थो कयां। अरे अब्बा मूं हाणे ॻाइण वॼाइण जो कमु छॾे ॾिनो आहे। रक्शो थो हलायां, स्कूलनि मां ॿार खणंदो आहियां। साम्हूं परे थी मोकल जो टाइम आहे, खणूं सवारी बाबा। छोरा ममताज़ मोलाई ॿुध त भला इहे गाना ॻाइण छो बंदि कया अथई? ख़ैर त आहे न, किथे कंहिं प्रोग्राम में पादर बादर लॻा अथई छा? बसि अदा ॻाल्हि न पुछ। हिकिड़े दफ़े असांजे पाड़े मां हिकु अमरा जी रीवो गाॾी चोरी थी वई। न थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई। पुलिस सिधो अची मूंखे गिरेबान खां पकड़ियो। चवण लॻा, ममताज़ असां तुंहिंजो गानो ॿुधो आहे, उन शायरी में तूं साफ़ साफ़ तो चवीं अपनी गाड़ी रीवो निकालूं। हाणे असांखे तोते शक थी वियो आहे, पक सां इहा रीवो गाॾी तूं चोरी कई हूंदी। हल थाणे ते। ऐं थाणे ते मूंखे वठी विया। पोइ अची कुटको ॾिनऊं, मुंहिंजा सुर साज़ फेरे छॾिया। उन ॾींहं खां पोइ मूं ॻाइण वॼाइण जो कमु बंदि करे छॾियो। हाणे रक्शो हलाए बचन जी रोज़ी थो करियां साहब। छोरा ममताज़ मोलाई तूं बि त शायरी जो कमु लाए छॾियो थी। माण्हू को फज़ीलत वारी शायरी ॻाईंदो आहे। हाणे वरी पोएं हफ़्ते तुंहिंजो नओं गीत आयो आहे, असां सां गॾु यार हुजे। इहा बि का शायरी आहे? सॼो ॾींहुं जो पाण साणे गॾु यार खणी घुमाईंदा वता हुजूं, बाक़ी कमाईंदो पिणे असां वारो। ॾिसी नथो हेॾी महांगाई लॻी पई आहे, घी 500 रुपया किलो थो मिले। अहिड़ी महांगाई में असां यार खणी घुमाईंदा वतूं, असां सां गॾु यार हुजे। ममताज़ पादर त वॾा थो घुरी। छोरा भलो अथई, सुधरी वञे गाबे मोहनरा। अरे साईं, अहिड़ियुनि शायरियुनि त मूंखे अॼु रीवो गाॾी मां रक्शे ते पहुचायो आहे। 2-3 ॿिया अहिड़ा गाना चया त पोइ ही रक्शो बि विकिणणो पवंदो मूंखे गॾा गाॾे ते ॾिसंदे। इन करे मां हाणे ॻाइण वॼाइण जो कमु बंदि कयो आहे बाबा। छोरा ममताज़ भला इहो त ॿुधाए, हुकूमत जे तरफ़ां तोसां को तावन वग़ैरह हिन टाइम ताईं थियो आहे? यार सच पुछी त सिंध हुकूमत मूंसां तावन कयो आहे। CM सिंध मूंखे घुराए चयो, ममताज़ मोलाई तूं पहिरियों शख़्स आहीं जंहिं पंहिंजे गीत में सिंध जे तरक़ियाती कमनि जी तारीफ़ कई आहे। सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया, कराची को तूने जापान बना दिया। इन गीत जे करे बाबा CM सिंध साहब मूंखे घुराए 500 रुपया ख़र्ची बि ॾिनी ऐं रक्शे जी टांकी बि फुल कराए ॾिनाई बाबा। वॾोड़े कराचीअ खे सिंध गवर्नमेंट जापान करे छॾियो आहे, शक ई नथो थिए। छोरा ममताज़ राइज़िक कैप्सूल मोहनरा जेकॾहिं बीरा अहिड़ी शायरी ॻाई थी न, या वरी किथे ॻाईंदे ॾिठो माए त बुझ बुझ करे छॾींदो माए। भलो हिन में थई त हाणे रक्शो हलाए सवारियूं खण, ॻाइण वॼाइण खां हमेशह लाइ परे थी पंहिंजे बचन जी रोज़ी कर, न त टेंशन सां दून दून कुटे छॾींदो सां बेसुरा फनकार।